नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ ॻोठ जान खान लिगारी में बाअसर छुटल भुंड हथियारबंद साण करे पोरियत सलीम लिगारी जे घर ते हमलो कयो है। लिगारी दाद पारां बाअसर खिलाफ़ एहतजाज कयो वियो है। जी बिल्कुल, पीर जे ॻोठ में मामूली ॿारनि जी ॻाल्हि ते लॻारी ऐं भंड बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े खां बाद में लॻारी इत्तेहाद पारां प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लॻारी इत्तेहाद जे माण्हुनि अवामी न्यूज़ ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बाअसर मोहम्मद छुटल भंड पारां मामूली ॻाल्हि ते हथियारबंद साण करे सलीम लॻारी जे घर ते चढ़ाई करे ऐं उनखे धमकियूं गार गंद कढियो वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ऐं हिननि SSP खैरपुर DIG सखर ऐं सिंध हुकूमत खां इहा अपील कई आहे त बाअसर ऐं वॾेरे खिलाफ़ कार्रवाई करे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी दायरो वधायो वेंदो। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।